वाह जाबिर वाह हाणे तुंहिंजी नज़रुनि में असां शैतान बणिजी वियासीं। हसीना बेगम तूं हरू भरू मोबाइल मां न लिख, मां तुंहिंजी ॻाल्हि न कई आहे। मां त तुंहिंजे भाउ ऐं तुंहिंजे भाइटनि जी ॻाल्हि थी कई ऐं तुंहिंजो भाउ ऐं भाइटिया मन मूंखे साथ ॾियनि जेहो कंहिं कमल आहे मुंहिंजी मदद नथा कनि न त पोइ इहो सम्झी छॾ मूं मां तूं बि का उमेद न सम्झ। हीअ नथो थी सघे छा त इन्हनि शयुनि खां असां हटी करे ऐं ख़ुशियुनि खे पंहिंजी ज़िंदगी जो हिसो बणायूं। सही थी चऊं, हिन दुनिया में हर इंसान जो जोड़ ख़ुशियुनि तरफ़ हूंदी आहे, पर ज़ालिम ही परेशानियूं पिछो ई नथी छॾनि। ॾिसो न मां छा थो करे सघां। सुभाणे ॻाल्हियूं आहिनि ऐं ॻाल्हियुनि में जेकर इहो साबित थी वई न, यादि रखी छॾिजांइ हैदर, हिन ॻोठ मां तुंहिंजो जनाज़ो ईंदो। तूं छा था सम्झी? हाँ, हिन ॻोठ में रही मुख परी करे मुंहिंजे भाउ जो लाश ईअं लोढ़े ऐं तूं ज़िंदा बची वई। तुंहिंजे लाश खे मां कफ़न मुनासिब करणु कोन ॾींदुसि। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा वेरी जी ज़बरदस्त न्यू अपडेट खणी हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो। हलूं था पंहिंजी अपडेट जे तरफ़। तव्हां दोस्तनि ॿारनि खे इंतज़ारु कोन था करायूं। ई दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो न त हसीना बेगम जी जाबिर खे धमकी कॉल करे हसीना बेगम जाबिर खे इहो चयो आहे जेकॾहिं क़ासिम जी ॿीहर मूंखे कॉल आई आहे, क़ासिम मूंखे ब्लैकमेल करण जी कोशिशि कई त मां जेको आहे पहिरीं गोली जेको आहे तुंहिंजी सीने में हणाईंदमि मां ऐं तव्हांखां मां डिॼां कोन थी। क़ासिम मूंखे बार बार कॉल करे ब्लैकमेल थो करे ऐं क़ासिम जो इहो चवणु आहे हसीना बेगम खे त मां तोखे बदनाम कंदुमि। तंहिंते हसीना बेगम चयो त तूं मूंखे जेको आहे त को बि बदनामीअ जो दाग़ लॻाए नथो सघीं। तंहिंते क़ासिम चयो त मूं वटि अहिड़ी कड़ी आहे। संदसि क़ासिम ॿुधाए त मूं वटि जेको आहे त गुलनार नौकिराणी जेका गुलनारी उहा मौजूदु आहे मुंहिंजे कब्ज़े में आहे। यादि रख जेकॾहिं मां हुनखे चाकर ख़ान जे साम्हूं पेश कयो त तुंहिंजो असरु छा थींदो। तंहिंते जेको आहे त हसीना बेगम जा ॿई पेर ज़मीन खां खॼी विया दोस्तों मां ॿुधाईंदो न तव्हांखे नेक्स्ट एपिसोड में ॻाल्हियूं रखियल आहिनि चाकर ख़ान वटि। ऐं जेको आहे त सिकू जेको हैदर खे चवंदो जेकॾहिं जाइ बि सची पची जेको आहे त सांवल हिन कम में मुलविस निकिरे त मुंहिंजे भाउ खे जेको सांवल कुझु बि ज़री बि नुक़सानु पहुचाई आहे त तुंहिंजो लाश जेको आहे त हितां सांवल ॾे मां रवानो कंदुसि छो त तूं मुख़बरी करे मुंहिंजे भाउ खे मरायो आहे। रूंडे ऐं जाबिर अहिड़ी गेम तयारु कई आहे जंहिंजे हिसाब सां सिकूअ जो शक बि जेको आहे त सांवल तरफ़ थी वियो आहे दोस्तों। ऐं नेक्स्ट एपिसोड में चाकर ख़ान फ़ैसिले लाइ तयारी कंदो दोस्तों। ऐं क़ासिम जेको आहे त चाकर ख़ान वटि बि न आहे त इन हिसाब सां उहो बि परेशान थींदो दोस्तों। ऐं सांवल बि भरपूर कोशिशि में लॻो पियो आहे त क़ासिम खे हथु करे जेको आहे त चाकर ख़ान वटि पहुचायां जे हू चाकर ख़ान अॻिते ॻाल्हियूं वधाए सघे। चाकर ख़ान जी कोशिशि इहा हूंदी त धुरनि खे जेको आहे त ठाह कराए छॾियां। जीअं त पंहिंजो भाउ जेको चाकर ख़ान जो रावल ख़ान जेको आहे त मरी चुको आहे दोस्तों, त उनजी परेशानी बि जेको आहे त ख़तमु करे जेको आहे त पहिरियों अवाम जी परेशानी खे वरितो थो वञे। चाकर ख़ान जेको आहे त हक़ परस्त सच परस्त ऐं दोस्तों हक़ ई सच जी राह ते हलणु थो चाहे। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो वञां त हू पंहिंजे भाउ खे बि जो पोते रखी करे पहिरियों जेको आहे त अवाम जा मसइला हल कंदो ताकी जेको आहे त सुभाणे को त मुंहिंजी रिहा या जेका आहे मुंहिंजो आवाम जेको आहे त ईअं न चवे त चाकर ख़ान पहिरीं जेको आहे त पंहिंजे भाउ जी पलांद वठण जी कई पोइ जेको आहे त अवाम जी सार थो लहे। तंहिंजे करे चाकर ख़ान ईअं कॾहिं बि कोन कंदो दोस्तों। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं तव्हां सां गॾु न्यू अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।